पाटा दामन होया पुराना, कचरक सीवी दर्जी हूँ। हाल दा महरम कोई न मिलिया, जो मिलिया सो गर्जी हूँ। बाज मरबी किसे न लधी, बुझी रमज अंदर दी हूँ। उसी राह वल जाए ए बाहू, जिस थी खलकत डरदी हूँ। तर्जुमो, इश्क व मार्फत में मुंहिंजी ज़िंदगी जो दामन फाटी पुराणो थी वियो आहे। उहो सवाइ रब ताला जे फज़ल जे दर्ज़ी कीअं सिबी सघंदी। मुंहिंजे हाल जो वंडींदड़ या हाल महरम को बि न मिलियो। जेको बि मिलियो सो पंहिंजे मक़सद लाइ अची शामिल थियो। मुरबी जे बग़ैर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात जे अलावा कंहिंखे बि अंदर जे लिकल राज़ जी ख़बर पइजी न सघी। ऐं बाहू, जेकॾहिं लका रबी पसणो अथई, उन ई राह ते क़दम खण जंहिंखां सारो लोक डुजे थो, याने ज़ाती इश्क जे रस्ते ते गामज़न थी। सम्झाणी हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, हर के राह शुद्ध अज़ मुरबी अतफ़ात, बेहिजाब गर्क फिल्लाह शुद्ध नजात। मुरबी या मुर्शिद कामिल जे तुफ़ेली हक़ जी तलाश मुमकिन आहे ऐं इश्क जो रस्तो कठिन ज़रूर आहे, पर हक़ीक़त ॾांहुं वठी वेंदड़ आहे। ख़ुदि सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह मुर्शिद कामिल जे तुफ़ेल इरफ़ान हासिल कयो ऐं उन करे चए थो त इश्क जी राह ते गामज़न थियण सां ई ज़ाती हक़ीक़त जो लकाउ ॾिसी सघिजे थो, पर आम मख़लूक उन खां डिॼे थी। हाफ़िज़ शिराज़ी फरमाए थो, राज़ दरों परदाज़ रंदा मस्त परस, कायन हाल नेस्त ज़ाहिद आली मकाम रा। पर्दे में लिकल राज मस्त रिंदन खां पुछ, जो ज़ाहिद आली मकाम उन हाल खां ख़ाली आहे, यानी उहो हाल नथो रखे।